जी सिंध सरकार पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ लॉकडाउन खे अॼु महीने खां मथे थी वियो हलियो। अॼु जुमे ॾींहुं जेको आहे सो 12 बजे खां 2:30 बजे ताईं मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे। पुलिस शहर जा जेके दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता जेकी मुकमल तौर ते सील करे छॾिया आहिनि। इन हवाले सां हींअर एसएचओ शादीपली असां सां गॾु मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुनजो छा चवणु? सिंध गवर्नमेंट जुमे ते मुकमल लॉकडाउन कयो आहे। शहर मुकमल बंदि आहे ऐं माण्हुनि खे घरनि में महदूद रखियो वियो आहे। घरनि खां ॿाहिरि निकिरण लाइ उन्हनि खे पाबंद कयो वियो आहे त घर खां ॿाहिरि न निकिरो, मुकमल लॉकडाउन आहे। जी तव्हां एसएचओ इमदाद शाह जा व्यूज़ ॿुधा। हिन जो चवणु आहे त सिंध सरकार पारां जेके हुकुमनामा जारी कया आहिनि उन ते मुकमल अमल दरामद कराईंदे शहर खे मुकमल लॉकडाउन कयो वियो आहे ऐं जेके बि शहरी आहिनि उन्हनि खे घरनि ताणी महदूद कयो वियो आहे। जॾहिं त महीने खां मथे टाइम थियण बावजूदि जेके हिते बेरोज़गार मज़दूर जेके बेरोज़गार थिया आहिनि उहे इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं हींअर जेको आहे सो फाका कशी ते मजबूर आहिनि। सिंध सरकार पारां ऐलानियल जेको राशन हो उहो अञा ताणी शादीपली शहरनि खे या मज़दूरनि खे न मिली सघियो आहे। जी